हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। लख टकनि जूं ॻाल्हियूं। हिकु ॾींहुं हिकु कोली पंहिंजी ज़ाल खे चयो त जेकॾहिं तूं मुंहिंजे लाइ हुको ठाहे अचें त मां तोखे लख लख टकनि जूं 4 ॻाल्हियूं ॿुधायां। संदसि ज़ाल हुको ठाहे खणी आई त पति देव हुनखे 4 ॻाल्हियूं ॿुधायूं। पहिरीं ॻाल्हि, पंहिंजी ज़ाल खे माइटनि में ना छॾिजे। ॿी ॻाल्हि, पंहिंजी दौलत ॻुझे नमूने कंहिं वटि रखणु न घुरिजे। टी ॻाल्हि, नीच जी नौकरी न करणु घुरिजे। चौथी ॻाल्हि, ॿियनि जे आसिरे पंहिंजो कमु न छॾिजे। उहे सभु ॻाल्हियूं उन देश जो राजा ॿुधी रहियो हो, जेको वेस बदिलाए राति जो प्रजा जे दुख सुख खां वञी वाक़ुफ़ु थींदो हो। हिन इहे 4 ॻाल्हियुनि जी आज़माइश वठणु चाही। ॿिए ॾींहुं राजा वज़ीरनि खे घुराए चयो त मां 1 साल लाइ अकेलो ई तीर्थ यात्रा ते वञी रहियो आहियां। इन करे तव्हां मुंहिंजे राज जो ठीक इंतज़ाम रखिजो, सार संभालजो। इन बाद हिन खज़ाने मां 10,000 रुपया ऐं 1 हीरो खयों ऐं पंहिंजे राणी खे माइके मोकिले ॾिनई। पंहिंजे सुवारनि में मोकिले ॾिनई। पंहिंजी माईअ खे हिन पंहिंजा पैसा हिकु सुञाणप वारे वटि रखिया ऐं चयाईंसि त 6 महीननि बाद मां पंहिंजा पैसा तोखां अची वठंदुसि। हू सुवारनि जे शहर में पहुतो, जिते हिन जा राजा जा सुवारा रहंदा हुआ, जिते हिन पंहिंजी माई मोकिली पेकनि में। उते वञी को नौकरी जी तलाश करणु लॻो। नेठि हिन शहर जो कुटवाल वटि नौकरी शुरू कई। उन कुटवाल सां ई उन राजा जी ज़ाल जो बुरो रस्तो हुओ, बुरो संग हुओ। हू डेली लिकी लिकी संदसि कारनामा ॾिसंदो हुओ। हिन जी घरवारी राणी, राजा जी घरवारी जो कुटवाल हुओ, उन सां किनो संबंध हुओ। हिकु ॾींहुं हू होल खां उते वञी निकितो जिते हू कारो मुंहुं करे रहिया हुआ। पोइ हू जल्द ई ॿाहिरि निकिरी आयो। राणी राजा खे सुञातो। इन कुटवाल खां पुछियो त हीउ केरु हुओ। कुटवाल जवाबु ॾिनसि त हू मुंहिंजो नौकर आहे। राणीअ खेसि चयसि त तूं उन खे माराए छॾ, न त मां तोसां कोन ॻाल्हाईंदुसि। कुटवाल जलादन सां गॾु नौकर खे जंगल ॾांहुं रवानो कयो। राजा जलादन खे चयो त मूंखे मारण मां तव्हांखे छा थींदो। ही क़ीमती हीरो वठो, वञी मौज मस्ती करियो। राजा पासे करे 10,000 ऐं 1 हीरो खणी आयो, जेको मूं अव्हांखे पहिरीं ॿुधायो। 10,000 त हिन सुञाणप वारे ते रखाया, पर 1 हीरो पाण सां गॾु रखियो हुओ, जेको हिन जलादन खे ॾेई पंहिंजी जान बचाई। जलादन हीरो वठी खेसि छॾे ॾिनो। राजा पोइ जंहिं संगती वटि पंहिंजी इमानत रखाई हुई, उन खां पंहिंजी इमानत वठणु वियो, पर हिन खेसि चयो त वॾो रईस आहीं जो मूं वटि 10,000 रुपया रखी वे। ॿाहिरि निकिर मुंहिंजे घर मां, तो ख़बर वठंदुसि। राजा त वेस बदिलाए हिन ते 10,000 रुपया रखिया हुआ। वापसि जॾहिं वठणु वियो पंहिंजी इमानत, चयईं तूं वॾो रईस आहीं, मूंखां पैसा वठणु आयो आहीं, निकिर ॿाहिरि तां। राजा उन बाद पंहिंजी ज़ाल, सुवारा वारी माई, कुटवाल, पंहिंजनि वज़ीरनि ऐं उन कोली खे घुरायो। उन कोली खे राजा चयो त लख लख टकनि वारियूं 4 ॻाल्हियूं वरी चई ॿुधा। पहिरियों त हू डिॼी वियो। पोइ राजा खेसि साथ ॾिनो। तॾहिं हिन 4 ॻाल्हियूं चई ॿुधायूं, जेके मथे ॾिनल आहिनि। ज़ाल खे माइकनि में न छॾिजे, पंहिंजी दौलत ॻुझे नमूने कंहिं वटि न रखणु घुरिजे, नीच नौकर
नीच जे घर में नौकरी न करणु घुरिजे, ॿिए जे आसिरे पंहिंजो कमु न छॾिजे। राजा ख़ुशि थी खेसि कोहलीअ खे जजो इनाम ॾिनो ऐं चयाईंसि त तुंहिंजी हिकु हिकु ॻाल्हि बराबरि $1,00,000 जी मुल वारी आहे। पोइ राजा पंहिंजे लाल ऐं कोटवाल खे उमिरि भर क़ैद जी सज़ा ॾिनी, जेकी इमानत बाईअ कोते मोटाए ॾिनी। इन जे संगतीअ वरी इमानत मोटाए ॾिनाई ऐं अॻिते लाइ इमानत में ख़यानत करण खां तौबा भरियाई। राजा वरी कॾहिं बि राज संभालण जो कमु वज़ीरनि ते न ॾिनो, छो त राजा जो वञण खां पोइ पूरे राज जो सत्यानाश थी चुको हो। चओ जय सिया राम। अगरि हीअ नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे, $1,00,000 जूं 4 ॻाल्हियूं, त हिन कथा खे 5 सां गॾु शेयर कयो। चओ जय सिया राम।